ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जे पहिरें अध्याय में ॾिठो हो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के मनमंत्रन जो मुख़्तसिर वर्णन करे ॿुधाइनि था, जंहिंमें हू ॿुधाइनि था त कहिड़े मनमंत्र में भॻवान कहिड़ो अवतार धारण कयो ऐं कहिड़ा देवता थिया वग़ैरह वग़ैरह। उन जे अलावा श्री सुखदेव जी स्वामी भॻवान जे हरि अवतार जो वर्णन कनि था, जंहिंमें हू ॿुधाइनि था त भॻवान हरि अवतार धारण करे हाथीअ खे वाॻूअ खां बचायो हो। सभई चयो जय श्री कृष्णा। जंहिं ते श्री सुखदेव जी स्वामी खां राजा परीक्षित सवाल कयो त कहिड़ी रीत भॻवान हरि अवतार धारण करे हाथीअ जी रक्षा कई हुई। सो अॼु पाण उन ई कथा खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जो ॿियो अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे हाथी ऐं वाॻूअ जी कथा जो वर्णन करणु। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, परमेश्वर पुरुष ॼमण ऐं मरण खां नियारो आहे, लेकिन जॾहिं हरिअ जे भक्त ते दुख पवे थो तॾहिं हू पंहिंजे भक्त जी रक्षा करण लाइ सुरगुण अवतार वठी संसार में पंहिंजो नालो ज़ाहिर करे थो। तीअं हिन दफ़े हाथीअ जे प्राणनि बचाइण वास्ते बि हरिअ जो अवतार वरितो हो। ऐं उहा कथा हिन तरह आहे त खीर सागर में त्रिकूट नाले हिकु पर्बत हो, जंहिं जूं 3 चोटियूं सोन चांदी ऐं लोह जूं हुयूं, जिन में घणनि क़िस्मनि जा चङा रतन अहिड़ा लॻल हुआ जिन जी रोशनाई सूरज जी रोशनीअ खां बि वधीक हुई। उन जबल ते देवता गंधर्व वग़ैरह पंहिंजनि ज़ालनि स्त्रियुनि सां अची ख़ुशियूं कंदा हुआ ऐं उते संगे मरमर जा कुंड ठहियल हुआ, जिन जे किनारनि खुआ ॿियनि हंधनि ते केतिरनि ई क़िस्मनि जा पखी मिठियूं मिठियूं ॿोलियूं ॿोलींदा हुआ। उते हिकिड़ो बाग़ तमामु उम्दो, जंहिं में क़िस्मे गुल हुआ, सो बि मौजूदु हो, जंहिं जे ॾिसण सां सभिनी जो मन मोहिजी वेंदो हो ऐं जंहिं में कंवल टिरियल हुआ। उन में घणेई कछूं, मछ ऐं गिरा वाॻू वग़ैरह जल जा जीव हुआ। हिकिड़े ॾींहुं गजंदड़ सभिनी हाथियुनि जो राजा जेको उन जबल ते रहंदो हो, सो ॼेठ महीने में मंझंदि जो उञायल थी हज़ारें हाथणियूं ऐं कई हज़ार बच्चा साण करे उन तलाउ मां पाणी पीअण लाइ हलियो। मंझां हिस मध जे वहण सबबि चई तरफ़नि भंवरनि रस थे वरितो। जॾहिं हाथी पंहिंजे ज़ोर सां, जो हिन खे 10,000 हाथियुनि जो ज़ोर हो, रस्ते मां हलंदो ऐं वणनि खे केराईंदो, पन खाईंदो, गर्मीअ जो मारियल वञी तलाउ में गिरियो ऐं पाणी पी पंहिंजी सूंड सां हाथणियुनि ऐं बचनि खे पाणी पीआरे उन्हनि सां ख़ुशियूं करणु लॻो। तॾहिं संदसि उद्धार जे वक़्तु वेझे अचनि करे हिकिड़े गिरा यानी के वाॻू, जंहिंखे हाथीअ खां बि वधीक ज़ोर हो, तंहिं खेसि पोएं पेर खां वठी खणी परियां पाणीअ में गियले वठी वियसि। उते हाथी ऐं गिरा जे विच में कशमकश शुरू थी वई। कॾहिं हाथी गिरा खे पंहिंजे ज़ोर सां सुके ते गियले थे आयो त कॾहिं गिरा हाथीअ खे पाणीअ में थे गियले वियो। जॾहिं अहिड़ी तरह ॿिन्ही खे लड़ाई कंदे कंदे 1000 वरे गुज़री विया
ऐं हाथड़ियुनि ऐं संदनि बचनि जे ज़ोर हलाइण सां बि जॾहिं गिराह खेसि न छॾियो, तॾहिं उन्हनि सम्झियो त हाणे हाथीअ जा प्राण बची न सघंदा। हिन जे करे असीं छो पंहिंजा प्राण ॾियूं। जॾहिं अहिड़ो वीचार करे हाथीअ खे उते अकेलो छॾे हलिया विया, तॾहिं हाथी जंहिंजा प्राण कंठ में अची थिया हुआ, तंहिं सभिनी जे हली वञण करे वीचार कयो त अहिड़े ॾुख में कंहिं बि मुंहिंजी मदद न कई। आख़िर मूंखे अकेलो छॾे हलिया विया ऐं हिननि जी मदद करण मां बि को फ़ाइदो न थियो। तंहिं करे मां ॼाणा थो त मुंहिंजे अॻे जन्मनि जे पापनि गिराह बणिजी मुंहिंजो पेर पकड़ियो आहे। जहिड़ो मूं कमु कयो आहे अहिड़ो फल भोॻियां थो। ऐं हे सभु देवताऊं ऐं गंधर्व वग़ैरह पंहिंजनि पंहिंजनि विमाननि ते वेठा मुंहिंजी लड़ाईअ जो तमाशो ॾिसनि, से बि मूंखे नथा छॾाइनि। तंहिं करे हाणे मां उन परमेश्वर जो ध्यानु करियां जो काल जो बि काल आहे। इहो ई मूंखे बचाए सघे थो, न त बचण जी उमेद कान आहे। अहिड़ो वीचार करे हाथी श्री नारायण भॻवान जी जे चरणनि जो ध्यानु सचे मन सां करणु लॻो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8हें स्कंद जो ॿियो अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 3 हाथीअ जी स्तुति करणु। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, उन वक़्तु हाथी अॻे जन्म जे पुञनि जे सहाय थियण करे परमेश्वर खे ध्यान में नमस्कार करे चयो त मां उन भॻवान जी शरण में आयो आहियां जंहिंजी कृपा सां संसार जा सभु जीव चेतन थियनि था ऐं सभिनी जीवन जी पार उहो ई आहे जंहिंजो सॼो संसार पैदा कयल आहे। सारो जग जंहिंजे आसरे ऐं भरोसे ते बीठो आहे, जो परमेश्वर महाप्रलय में बि नास नथो थिए ऐं हमेशा क़ाइमु रहे थो। जहिड़ी तरह छोकिरा बाज़ीगर जे खेल खे नथा सम्झनि, अहिड़ी तरह ब्रह्मा ऐं ॿिया देवताऊं उन जी आदि ऐं अंत खे नथा ॼाणनि। जीअं बाहि जी चिंगारी उॾामे थी ऐं सूरज जो प्रकाश सौराख़ मां ॾेखारे ॾिए थो, यानी के ॾिसण में अचे थो, या जीअं देवता वग़ैरह पार ब्रह्म परमेश्वर जे साम्हूं चिंगारीअ समान थियनि था, अहिड़े परमेश्वर खे मां दंडवत करियां थो जंहिंजा अनेक नाला ऐं रूप आहिनि, लेकिन ज़ाहिर में को बि रूप ॾिसण में नथो अचे। पाण मुक्त रूप थी सभु कमु करे थो। उन पार ब्रह्म परमेश्वर खे मां नमस्कार करियां थो। जंहिं परमेश्वर जे शरण में मां आयो आहियां, सो ही अविनाशी पुरुष मूंखे हिन फंदे मां छॾाइण वारो आहे। अर्थ, धर्म, काम ऐं मोक्ष चारि पदार्थ ॾियण वारो बि उहो परमेश्वर आहे। तंहिंखे न स्त्री चई सघिजे थो, न पुरुष ऐं न तपोसंक। सभिनी जीवन में जंहिंजो प्रकाश रहे थो, अहिड़े सॼे जगत व्यापक परमेश्वर जी मां शरण में आयो आहियां। जो परमेश्वर सभिनी गुणनि सां भरियल रही जोगेश्वरनि खे जोग ऐं तप करण जो फल ॾिए थो, उहो ई दीनानाथ हिन वक़्तु बि मुंहिंजी रखिया करे। जंहिं ईश्वर जे भरोसे खां सवाइ ॿिए कंहिं जो सहारो नथो रखां। हे दीन दयाल महाप्रभु, मां हिन मगरमच्छ खां छुटण लाइ इहा वेनती नथो करियां, पर माया रूपी ॼार खां छुटण लाइ करियां थो। तंहिं करे मूं हीणे ते दयाल थी मुंहिंजो दुख दूर करियो। हे पार ब्रह्म परमेश्वर, टिनी लोकनि जे पैदा करण, पालन ऐं नास करण वारा, सवाइ तव्हांजे ॿिए कंहिंखे अहिड़ी ताक़त न आहे जो हिननि जो हिमराह थी ॾाढनि खां बचाए सघे। हे जगत जा गुरु, मां बि तव्हांजी माया में फासी पंहिंजे कुटुंब ते भरोसो रखी हिन बुरी हालति खे पहुतो आहियां। हींअर उन्हनि जो भरोसो छॾे तव्हांजी शरण में आयो आहियां। जे तव्हां कोन बचाईंदा त संसारी माण्हू ईअं चवंदा त हाथीअ जो दुख श्री नारायण भॻवान जे शरण वञण सां बि न छुटो हो। तव्हां अंतर्यामी आहियो, मां वधीक छा चवां। सभई चयो जय श्री कृष्णा।
हे राजा परीक्षित, परमेश्वर अंतर्यामी ही स्तुति ॿुधी हाथीअ खे घणो दुखी ॼाणी हरि अवतार वठी सुदर्शन चक्र हथ में खणी गुरुड़ ते चढ़ी वेंकट मां आयो। जॾहिं हाथी जंहिंजा प्राण कंठ में अची पहुता हुआ तंहिं परियां ॾिठो त वेंकटनाथ सुदर्शन चक्र हथ में खणी गुरुड़ ते सवार थी आकाश मां मुंहिंजी मदद लाइ अचे थो, तॾहिं कंवल जो गुल छिनी पंहिंजी सूंड मां पकिड़े मथे करे पुकारियो त हे श्री नारायण जी, हे जगत गुरु, हे दीनानाथ, हे भगवंत, हे दुख भंजन, हे श्री श्याम सुंदर, हे ज्योति स्वरूप, हे सर्वव्यापक परमात्मा, मां तव्हांजी शरण में अची दंडवत करियां थो। तव्हां जल्द ई अची मुंहिंजी रख्या करियो। जॾहिं टिनी लोकनि जे नाथ ई निमाणा वचन हाथीअ जा ॿुधा तॾहिं यकदमि गुरुड़ तां लही पेरनि प्यादो यानी उघारे पेरनि डोरी अची सुदर्शन चक्र सां मगरमच्छ जी सुसी कुपे हाथीअ खे आजो कराए तलाउ मां ॿाहिरि कढी छॾियो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8हें स्कंद जो 3 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।